अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाब हाला। मौजू कहाणी जो नालो डप ऐं जुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब ख़ौफ़। जुञ जानी माली नफ़ो फ़ाइदो थियणु, ढ सिराब। पार्ट नंबर 29। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चयो, बतहक़ीक़ मुंहिंजो परवरदिगार बख़्शण वारो महिरबान आहे ईअं ॾियो। जॾहिं हज़रत यूसुफ जिन खे अज़ीज़ वटि वठी आया ईअं ॾियो। अज़ीज़ जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन ते अज़ीज़ ई जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन ते नज़र पई त चयो, ॻाल्हायो ॻाल्हाइण अनवार रशद नेकी सलाह अकुल दानाई ईअं ॾियो। रोशन पेशानीअ जो मुशाहिदो कयो। बतहक़ीक़ साहिब मंज़लत ऐं अमीन ईअं थियो। तव्हांखे पंहिंजो मुक़रब बनाईंदुसि। तूं असांजो मुक़रब आहीं ईअं थियो। तुंहिंजो कहिड़ो बि हाजत कमु हुजे मूंखां तलब कर ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो, मूंखे ख़ज़ाननि मिस्र जी ज़मीन जो अमीन करार ॾे ईअं ॾियो। सभु ज़राइतुनि मुंहिंजे तसरफ़ में हुजनि, यकीनन नाम हिफ़ाज़त करण वारो ऐं निगाह रखण वारो आहियां ईअं ॾियो। ऐं सम्झां थो त इहो कहिड़ी तरह करिणो आहे। अज़ीज़ मिस्र जी तमामु ख़ज़ाना ज़मीन हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾेई छॾियूं ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे हुकुम ते फ़सुलु कणिक गॾु करण जी जाइ तयारु कई वई ईअं ॾियो। सभई फ़सुल उते गॾु कयो वियो। हर माण्हूअ खे उनजे ज़रूरत मुताबिक़ ख़ुराक उनखे ॾिनी ईअं थियो। बाक़ी फ़सुल उते गॾु कंदो वियो। अहिड़ी तरह 7 सालनि ताईं इहो गॾु कंदो रहियो ईअं थियो। जॾहिं ख़ुश्क साली कहत जो ज़मानो आयो, उन गॾु कयल फ़सुल खे ॿाहिरि कढियो। जंहिं क़ीमत ते खपाइणु चाही उन क़ीमत ते खपाईंदा हुआ ईअं थियो। उतां हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जिन जो काफ़िलो जिन जो मुफ़ासिलो 18 ॾींहंनि जी राह हुई ईअं थियो। चइनी तरहनि खां माण्हू ईंदा हुआ, हज़रत यूसुफ खां अनाज वठंदा हुआ ईअं थियो। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम उन जा फ़र्ज़ंद अहिड़े इलाइक़े में रहंदा हुआ जिते खौर तमामु घणो पैदा थींदो हुयो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जे भाउरनि खौर खयो, इहो खणी मिस्र जे तरफ़ आया ईअं थियो। ऐं उतां कुझु अनाज खणी अचनि ईअं थियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन पाण खपाईंदा हुआ, ॿिए कंहिंखे मग़मूर कोन कयो हुयो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन पाण खपाईंदा हुआ ऐं ॿिए कंहिंखे मयमूर कोन कयो हुयो। जॾहिं उन जा भाउर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन वटि आया त उन्हनि खे सुञातो ईअं ॾियो। पर उन्हनि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन खे कोन सुञातो ईअं ॾियो। जो कुझु जेतिरो उन्हनि घुरियो उहो उन्हनि खे अनाज ॾिनई ईअं ॾियो। उन अनाज खे माप तौर खां बि घणो ॾिनूं ईअं थियो। पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि माण्हुनि खां पुछियो, तव्हां केरु आहियो ईअं ॾियो। उन्हनि चयो, असीं फ़र्ज़ंदाने हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम आहियूं। उहो हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम जो फ़र्ज़ंद आहे। उहो हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह जो फ़र्ज़ंद आहे ईअं ॾियो। जंहिंखे नमरूद बाहि में साड़ण लाइ उछलियो पर उहो सड़ियो कोन हो ईअं ॾियो। ख़ुदा उन बाहि खे ठठो करे छॾियो ऐं बास सलामती करार ॾिनूं ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पुछियो, तव्हांजो पीउ जा कहिड़ा हाल आहिनि ईअं ॾियो। इहो छो कोन आयो? उन्हनि माण्हुनि चयो, इहो ज़ईफ़ कमज़ोर इंसानु आहे ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन पुछियो, तव्हांजो को भाउ आहे ईअं ॾियो। उन्हनि चयो, असांजो भाउ आहे पर ॿी माउ मां आहे ईअं ॾियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन चयो, मूं वटि वरी जॾहिं बि अचो
उन भाउ खे वठी अचिजाओ, ईअं ॾियो। छा तव्हां कोन ॾिठो त आऊं भरे भरे प्याला वटा ईअं ॾियां थो, ईअं ॾियो। ऐं रिआयत बि करियां थो, तव्हांजे पंहिंजे भाउ खे मूं वटि न आंदो त हिकु प्यालो वटो बि तव्हांखे, हिकु वटो बि तव्हांखे मूं वटि कोन, तव्हांजे लाइ मूं वटि कोन्हे, ऐं मूं वटि अचिजो बि न, ईअं थियो।